जय श्री झूलेलाल। अॼु मां हिकु सिंधी संत जा दर्शन पे गया। महान संत हुआ, उन्हनि जी पवित्र गादी हुई। हुते मुंहिंजे मन में हिकु ख़्यालु आयो, असांजे सिंधी संतनि जी एतिरी गादियूं जो सिंध मां लॾे करे हिते आया विरहाङे खां पोइ, जो कि उन्हनि जी गादियुनि ते सिंध ते एतिरी ख़लक ईंदी हुई, एतिरी भीड़ रहंदी हुई। अॼु हुते केर बि श्रद्धालु ॾाढा घटि माण्हू था अचनि। जे गादी ते वियसि, मां हुनजी ॻाल्हि कान पियो करां, हुते मुंहिंजे मन में ॻाल्हि आई, छोकी घणेई मां संतनि जी पवित्र गादी ते वियसि देश भर में, पूरे भारत में, छोकी मां वीडियो ठाहींदो आहियां त मूंखे पतो पई। पर अॼु मां ॾिसां पियो, मूं जहिड़ा घणेई माण्हू हूंदा, मूंखे त पतो पई मां वीडियो ठाहींदो आहियां, पर घणेई ख़लक हूंदी पूरे भारत ऐं विदेशनि में सिंधियुनि जी, कि जंहिंखे हाणे ध्यानु हुजे सिंध में असांजा ही कुलगुरू हुआ, हाणे भारत में हिननि जी गद्दी कहिड़ी आहे, किथे हिननि वसाई आहे, छोकी सभु भुलिजी चुकिया आहिनि। मां हुननि खे जॾहिं ॼाण वठंदो आहियां हुननि जी गादीअ जी, त मूंखे पतो पवंदो आहे कि सिंध में हुते लखो ख़लक ईंदी हुई ऐं अॼु हुते मतिलबु श्रद्धालु अचनि ई कान पिया, छोकी हुननि जा जो सेवक हुआ उन्हनि खे हाणे इहो पतो ई कान असांजी गुरू जी गादी कहिड़ी आहे, कुलगुरू हुआ केरु। अरे जितां ज्ञान मिले ज़रूरु वञिणो खपे, पर असांजे बाबे जो घर विसारे असां चाचे जे घर खे आबाद करूं, उहो बि ग़लति आहे। असां बाबे जे घर सां गॾु चाचे जे घर खे बि आबाद करूं न, उहा सुहिणी ॻाल्हि आहे। ज्ञान किथां बि मिले वठो, पंहिंजो गुरू न विसारिजे, पंहिंजो ईष्ट देव न विसारिजे। इहा मां अॼु गौर कई। पाण नंढी सी ॻाल्हि में चवंदा आहियूं असांजे पितरनि जी खेच बि पए तॾहिं असांखे ॾुखियाई आहे, असां पितरनि जी खेच बि परे तॾहिं असां दुखी आहियूं। छा कुलगुरुनि जी खेच कान पईंदी वञी, जंहिंजे भरोसे असांजा पूर्वज हलिया, जंहिंजे आसीस सां उहे फलिया फूलिया। अॼु असांजा जो नई पीढ़ी जो असां जनरेशन आहियूं, असांजे कुलगुरुनि खे विसारे वेठा आहियूं। घणेई गादियूं अहिड़ी आहिनि जंहिंजे बारे में ॼाण मिली कि सिंध में उन्हनि सां लखों माण्हू जुड़ियल हुआ। अॼु हुते श्रद्धालु पहुची नथा पाइनि, हू सुनियूं दरबारियूं पई आहिनि, छोकी कहिड़े बि संत जी गादी वॾे दरबारनि सां न, हुनजे सेवक सां ई फलजंदी फुलजंदी आहे। हुनजा सेवक हुनजा ॿार बच्चा हूंदा, छोकी हुननि जो उहो ई परिवार आहे। हिन ॻाल्हि में सिंध में रहण वारा असांजा सिंधी भाउर वधीक ॾिसंदो आहे गुरू जे प्रति लगाव रहंदो आहे। अॼु कई गुरू गादी अहिड़ी आहिनि जो सिंध मां लॾे भारत में आयूं, पर अॼु बि जो सिंध में हुते हुननि जी पुरानी गादी हुनजे सेवक संभालींदो आहे। सोचींदा आहिनि कॾहिं भारत मां सिंध में अचनि असांजा गुरू ऐं असां सेवा करूं हुननि जी दिलि सां। पर असां बल्कि जो भारत में हिंदू रहूं पिया, असांजी कुल गुरुनि खे विसारे वेठा आहियूं। त पंहिंजो कुल गुरू जी ॼाण करणु ज़रूरी आहे, छोकी कुल गुरू बि असांजे प्रेम लाइ वेठा हूंदा, हू बि सोचंदा हूंदा असांजे सेवक किथे आहिनि। ऐं अधिकतर मां ॾिसंदो आहियां जो माण्हू ॿिए पंथनि में भटकनि पिया, हुननि खे पंहिंजे कुल गुरू जी ॼाण कान आहे। जंहिंखे पंहिंजे कुल गुरू जी ॼाण आहे, हू पहिरीं पंहिंजे कुल गुरू खे थो पुछे। जंहिंखे ॼाण न आहे, छोकी वॾड़ा ॿुधाइण भुलिजी विया असांजा गुरू केरु आहिनि, कईअ जी सिंध में ई गादी रहिजी वई। ॾिसंदा आहियूं असांजे हिंद में असांखे घर वेठे असांजा गुरू मिलनि था, असां हुननि जी वक़्तु नथा करूं, छोकी असांजो इंडिया में आहिनि। ॿार वारा सिंध में जो वेठा आहिनि, हुननि जी जो गादियूं हाणे हिते अची वियूं आहिनि इंडिया में, हुननि खां पुछो उहो गुरू जे बिना हुननि जी हालत कहिड़ी आहे। ऐं हिते असांजे हिंद में छा थी वियो आहे, माण्हू पंथनि में भटिजी वियो आहे। असांखे पंहिंजे कुल गुरू जी ॼाण करणी खपे, पंहिंजे वॾनि खां पुछणो खपे असांजा कुल गुरू केरु आहिनि। जय श्री झूलेलाल।